टंडोरही में भरपासे वारनि इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे। खीरथर जी जाबलू पट्टी ऐं बलूचिस्तान में बरसातुनि बाद नई गाज 20 फुट वही आई आहे। हिकु भेरो ॿीहर चइनि यूसीज़ जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। नई गाज में वॾो वहिकिरो अचण बाद केतिरनि ई ॻोठनि में पाणी भीजी वियो आहे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया टंडोरही में भरपासे वारनि इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे। खीरथर जी जाबलू पट्टी ऐं बलूचिस्तान में बरसात बाद नई गाज 20 फुट वही आई आहे। हिकु भेरो ॿीहर चइनि यूसीज़ जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। मुर्तज़ा लाशारी लाइन ते मौजूदु आहे। मुर्तज़ा, नई गाज हिकु भेरो ॿीहर वही आई आहे, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल यासिर, काचे समेत सिंध समेत काचे में बरसातुनि जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। टंडोरही खान समेत काचे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ किथे हल्की बरसात जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। खीरथर जी जाबलू पट्टी बलूचिस्तान में तेज़ बरसात खां पोइ नए गाज 20 फुट वही आई आहे। हिकु भेरो ॿीहर जेको आहे सो 4 यूनियन काउंसिलुनि जो रस्तो कटिजी वियो आहे, जंहिंमें यूनियन काउंसिल छिनी आहे, सावड़ो आहे, शाहसण आहे, टंडोरही खान आहे। यादि रहे त गुज़िरियल हफ़्ते जे बरसातुनि सबबि 6 ॾींहंनि खां शहरनि खां जेको ज़मीनी रस्तो उहो बंदि हुयो। इंतिज़ामिया जेको आहे सो को बि तहरुक न वरितो आहे। अवाम हिकु भेरो ॿीहर जेको आहे तकलीफ़ुनि में मुब्तला थी वई आहे। नए गाज में वॾो वहिकिरो वही अचण बाद ॻोठ बागो शाहणी अली मुराद जे यूसी सावड़ो जे हेड क्वार्टर समेत केतिरा ई ॻोठ पाणी जे घेरे हेठि अची विया आहिनि। नए गाज जो पाणी यूसी छिनी वटां गुज़रण बाद आरजी तौरु बहाल थियल जेको रस्तो हुयो उहो हिकु भेरो ॿीहर जेको आहे शहरनि सां कटिजी वियो आहे। रोड कटिजी वञण सबबि इलाइक़े वासी ॿीहर जेको आहे जथे में अची विया आहिनि। इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण तहत रोड जी बहाली ऐं बचाव जे कम में रुधल आहिनि। इंतिज़ामिया अञा बि किथे नज़र न पई अचे। जी ठीकु आहे मुर्तज़ा, महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।